अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल? खुशो तबीयत से अल्लाह खुश करे। मां तव्हांजो दोस्त मोहम्मद खान लुंड बलोच, तव्हां ॾिसी रहिया आहियो महिराण जी सूंहं यूट्यूब चैनल। हा दोस्तों, हे मुंहिंजो मारोट आहे सिराज अली लुंड। हिन जी तबीयत काफ़ी ॾींहंनि खां थोरो सही न आहे। हिन खे टाइफाइड थियो, बुखार। हाणे वेंदासीं डॉक्टर ॾे अॼु, हिन खे ॾेखारींदासीं डॉक्टर खे थोरो छा मसइलो अथसि। पहिरियां सुइयूं बि हणायोसि, जीअं ख़बर पए त बुखार जल्दी जी हले न। हाँ बेटी वाह बुखार है वाह। हाँ डॉक्टर को दिखाना है। सुइयां भरी लॻनि न सुई लगे ना। है ना। बस टुडे पहुची विया हूं, नंढे खे ॾेखारियूं पोइ तव्हां सां मिलंदासीं। है ना देख। अच्छा सही थी गया। वल थोड़ा माना विच थिया बुखार वधीक हाणे सही थी गया। वल हाणे अॼु माना अच्छा यो उल्टी वगैरह ये एड़ी का शे उल्टी हुई सिराज अली न ॿिया कुझु वहाँ तो घणा पच आग रात दे पेट मां ईअं फ्लू प्लेन कुझु आप आते बात को गले च सूरत कोनी थींदा गीत देवण ना ना आकर आकर बस कितने सही है मलेरिया टेस्ट मलेरिया टेस्ट। क्या चाहा बताओ मेरा रिपोर्ट आई है। रिपोर्ट देखो। रिपोर्ट मलेरिया नेगेटिव बस नेगेटिव टेस्ट। हाँ नेगेटिव बस मलेरिया नेगेटिव है सर हाँ इंदा लाजमी नहीं टाइफाइड हो जस हाँ हां ठीक है खाली ये दवा देऊं सर हाँ ऐं टाइफाइड ए जेका हूंदी आहे न जेका हिते थींदी आहे किट ते हाँ इहा एतिरी माना एक्यूरेट नहीं हूंदी सही उहा ब्लड कल्चर टेस्ट करावणी पवंदी आहे पिछे तॾहिं मां तोसां फोन करवाई हाँ हाली तोसां इहा दवा खवाओसि इंशाल्लाह ऐं थी बहितरी आहे अल्लाह इंशाल्लाह शिफ़ा ॾिसो 5 hours later. असां जीअं जोही शहर वञी रहिया हुआसीं त माना गाॾी जो पेरड़ो जेको आहे उहो भॼी पियो आहे किथे वाट ते। त हाणे आया आहियूं हिते पंहिंजे सोट जे दुकान ते गाॾी जो पेरड़ो हणाइण जे लाइ। हीअं ॾिसो था त पेरड़ो किरी पियो आहे गाॾी जो। हे भाउ सोट जो दुकानु आहे। भाई वेठा आहिनि संगत। हे त मुंहिंजो सोट मोहम्मद खान नाले भाई। तो हाणे असां जीअं जोही वारे पासे निकितासीं वाट ते पेट्रोल भराइण जे लाइ बीहासीं। पेट्रोल भराए पोइ अॻिते था वधूं। पेट्रोल भराई हाँ दा पेट्रोल भरायासीं हाणे हलो जोई तरफ़ हा दा हलो हलो हाली तव्हांखे रौनक ॾेखारे। ओके दा। दोस्तों असां हाणे कासमाबाद पहुची चुका आहियूं। हे अथव कासमाबाद शहर दादू जोही रोड ते। छंडण मोरी ते पहुता आहियूं। जीअं ॾिसी रहिया आहियो हिते छंडण पाणी ॾिसो काफ़ी सुठो पाणी हले पियो। छंडण हे छंडण जो ॾखण पासो आहे ऐं हेॾां उत्तर पासो बि
उत्तर पासो ॾेखारो था हेॾां हे तो छंडण जो उत्तर पासो हे तो छंडण मोरी दोस्तों ये आ जो मेन गेट है जोई शहर दाख़िल थियण वारो जो शहर में दाखिल थियण वारा ये तो जोई शहर दाख़िल थियण वारो बस हा। गेट संगत हाणे समोसा खाइण आया आहियूं तव्हां बि अचिजो हिते बिल्कुल हितां जोई अचो हितां जा समोसा न खाऊं त थी नथो सघे यार असांजा समोसा अची विया आहिनि हाणे समोसा खाई वठूं पोइ अॻिते हलूं था समोसा खाधा माशाल्लाह समोसा VIP हुआ पाण सां ॻाल्हायूं समोसा बाक़ी असां जेको जोई था माण्हू समोसा बरकत अली फहीम जे नाले सां मशाली समोसा जोई इहो मशहूरु आहे सभु ख़बर हा माशाल्लाह तेरा ये सामू तेरा ये रोड आ भाने रोड है ये देखिए हा दोस्तों हाणे असां बीठा हूं जोही पुल जेका वाही हाजी खान रोड सां हाणे अॻिते वेंदासीं चांहि पीअण लाइ हिते मशहूरु होटल आहे हिकिड़ो जंहिंजो नालो काछो कैफी हलो तव्हांखे काछो कैफी होटल में ॾेखारींदा जेको हिकिड़ो मुनफरिद अंदाज़ में ठहियल आहे हे दोस्त बीठा आहिनि पुल ते हलो था हा हलो बिस्मिल्लाह हा न कैफी जो दीदार कयो न होटल जो बिल्कुलु बिल्कुलु हा दा संगत खे बि कराईंदासीं हा ॾेखारींदासीं दा हा बिल्कुलु संगत खे दीदार कराईंदासीं हिकिड़े मुनफरिद अंदाज़ में ठहियल आहे ही होटल बिल्कुलु नंढड़ो सादड़ो नज़र बिल्कुलु अचे थो पर हिते शाम जी टाइम ते वेही ख़ालिस खीर जी कड़क चांहि हुजे ऐं साम्हूं सनसेट जो नज़ारो ॾिसण वक़्तु दिलि बाग बहार थी वञे। दोस्तों हे थो काछो कैफी होटल हिकिड़ो नंढड़ो होटल आहे जेको वाही ब्रगबाला हाजी खान रोड सां लॻे थो तक़रीबन हिकिड़ो इन जो माना जेका डिज़ाइन आहे मुनफरिद अंदाज़ में ठहियल आहे जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो पुराणे स्टाइल में मथां ॾिसो जिन जी छित जेका आहे
लकड़नि में ठहियल ऐं स्टाइलिश माना हिकिड़ो नए न्यू वाइब माना अचे थी जेका दरवाज़ा जी ॾिसो था त हिकिड़े पुराणे ज़माने जी नज़ारो माना जीअं ॾेख ॾियनि था। हिकिड़ो माना सिंध जो पुराणो कल्चर खे माना थोरो रिन्यू करे हिकिड़ो माना मुनफ़रिद अंदाज़ में ठाहियो अथऊं होटल खे। माशाअल्लाह अचो था ॿाहिरि ॾिसी शाम जे टाइम ते ये हिन जो ॿाहिरियों लुक आहे। हिन जो ॿाहिरियों लुक ये माशाअल्लाह। फिलहाल अञा तकरीबन टाइम 5:30 खां 6 थियनि था। फिलहाल अञा माण्हू घणा निकिता न आहिनि। शाम जी टाइम ते हिते रौनक वॾी हूंदी आहे तकरीबन। दोस्तों हाणे संगत वेठी आहे हिननि खां पुछंदा। दोस्तों हिते अची छा महसूस करे रहिया आहियो? तमामु सुकून बाक़ाइदे सुकून थो अचे। पहिरीं ॻाल्हि त जीअं ॾिसी सो त हिकु त गाॾियुनि जे शोर खां शहर जे शोर खां ॿाहिरि बुधी न पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त जेको नज़ारो हेॾा ॾिस न काछे जो व्यू जेको नज़र अचे थो न तमामु सुकून थो ॾिए अलाह जो कसम। हिकिड़ो वणंदड़ माहौल आहे, दिलि खे वणंदड़ सुकून माहौल। दोस्तों काछो कैफे विज़िट कयोसीं माशाल्लाह ॾाढी चाह भली हुई ऐं माशाल्लाह ख़ुशगवार माहौल हो, वणंदड़ नज़ारो हो। हाणे वञी रहिया आहियूं दादू जी तरफ़। संगत हाणे अचे थी पर असां थोरो कमु आहे पोइ हिते वञी रहिया आहियूं। वाह जो अल्फाज लिखियल आहिनि। कोई देख कर जल गया तो कोई देख कर जल गया तो किसी ने देख कर दुआ दी। दोस्तों हाणे जोई मां मोटी आया आहियूं पर संगत असांजी थकी पई आहे। ॾिसो संगत वेठी आहे। लॻे ईअं थो अञा पंहिंजी मंज़िल ते पुॻा न आहियूं पर थकिजी पिया आहियूं। चयोसीं हाणे रेस्ट कयूं 2 मिंट। हा ॾाढो थकिजी पियो आहियां। मां त ड्राइविंग करे करे थकिजी पियो आहियां। मां त आख़िरी सीट में वेही थकिजी पियो। जेका गाॾी ॿई ॼणा मूंखे टोटल सीट आहे मुंहिंजी गाॾी जी। ॿई ॼणा हे मूंखां पोइ अॻियां हे वेठो पोयां हे गुॾे जो विच में मां ईअं लॻी ये सुतल पापो विच में न वेठो दोस्तों मां हुन विच खां निकिरी हाणे पोयां वेठो आहियां यार अटे के विहारियो आहे। अरे पोयां जेका सीट आहे वेठी अलाह जो कसम अहिड़ी सीट आहे हिते गाॾी जी छा चवां तोबा ज़ारी आहे तोबा तो दोस्तों अॼु जे व्लॉग खे हिते एंड था कयूं। वरी सुभाणे इंशाअल्लाह नए व्लॉग में तव्हां सां नए अंदाज़ में गॾु हूंदासीं। महिरबानी करे असांजे चैनल खे महिराण जी सूंहुं
खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। महिरबानी मुंहिंजी।